गुज़िरियल ज़माने में जॾहिं खाइण ऐं जल्दी सुम्हण ते ज़ोर ॾिनो वेंदो हो, पर हाणे जदीद ज़िंदगी एतिरी मसरूफ़ बणिजी वई आहे जो जल्दी खाइण वारनि खे हैरानी सां ॾिठो वेंदो आहे। आलमी फूड इंफॉर्मेशन काउंसिल जी 2021 जी हिक सर्वे मूजिब 60% अमरीकी नौजवान राति 8 वॻे बाद राति जो खाधो खाईंदा आहिनि। न्यूट्रिएंट्स में हिकु साल अॻु शाया थियल हिक तहक़ीक़ में इहा ॻाल्हि साम्हूं आई हुई त नौजवाननि लाइ ग़िज़ाई तवानाई में स्नैक्स जो हिस्सो 20% आहे। हिक रिपोर्ट मूजिब राति देर सां खाधो या स्नैकिंग करण जा इम्कानी फ़ाइदा ऐं कुझु नुक़सान आहिनि, पर हाणे कुझु आदतुनि खां बची सेहतमंद खाधे जी आदत खे बरक़रार रखण बि मुमकिन आहे। देर सां खाइण खे इन ॾिस में फ़ाइदेमंद करार ॾिनो वियो आहे। राति जो देर सां खाइण अव्हां जे जिस्म खे उहे ज़रूरी ग़िज़ाई शयूं फ़राहम करण जो हिकु मौक़ियो थी सघे थो जेके अव्हां ॾींहं दौरान हासिल नथा करे सघो। इन लाइ ग़िज़ाइयत सां भरपूर घटि में घटि प्रोसेस्ड खाधे जी चूंड करियो। रजिस्टर्ड डाइटिशियन कैलिस कोंग जो चवणु आहे त सुम्हण खां अॻु प्रोटीन सां भरपूर ग़िज़ाऊं खाइण सां अव्हां खे सुठी निंड अची सघे थी। खाधे में मौजूदु प्रोटीन सुम्हण वक़्तु अव्हां जे जिस्म जे थकल उज़वनि जी मदद करे सघे थो। हिक तहक़ीक़ मूजिबि राति जो सेहतमंद ऐं हल्को खाधो खाइण निंड जी हिक सुठी मश्क आहे। अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन में शाया थियल हिक साइंसी जाइज़े मूजिबि राति देर सां प्रोटीन सां भरपूर ग़िज़ाउनि जी स्नैकिंग करणु ब्लड शुगर लेवल खे मुस्तहकिम रखण में मदद करे थो। ॿिए पासे राति देर सां खाधो खाइण सां अव्हां खे कुझु मसइला बि थी सघनि था। राति जो देर सां खाधो बदहाज़मी, सीने में साड़े ऐं एसिड रिफ्लेक्स जी तकलीफ़ जो सबबु बणिजी सघे थो। चर्बी या मसालेदार खाधनि खां परहेज़ करियो ऐं सवलाईअ सां हज़म थींदड़ नमकीन ग़िज़ाउनि जी चूंड करियो। चर्बी वारियूं ऐं खंड वारियूं ग़िज़ाऊं अव्हां जी निंड में ख़लल विझी सघनि थियूं ऐं नतीजो सॼी राति जागण जी सूरत में निकिरी सघे थो। बोरियत या आदत जे करे अक्सर माण्हू देर सां खाईंदा आहिनि, जंहिं सबबु वधीक कैलोरीज़ जे करे वज़न वधी सघे थो।